अस्सलाम वालेकुम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां जुड़िया हूंदो, आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो। अॼु वरी सिंध जी तारीख़ बरतानी राज जे हवाले खां किताब खणी आहियां तव्हांजे ॾाढो। साथियों, सिंध जी तारीख़ मां अॻु में बि कंहिं किताबनि जो ज़िक्र कयो आहे, तारीख़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे। त सिंध जी तारीख़ बरे सॻीअ जेका अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पोइ जेका तारीख़ आहे, या अॻु जी तारीख़ आहे, उहा जेको आहे ब्रिटिश राज बरतानी बैठिकियत जे हवाले खां भरी पियो वञे। मुख़्तलिफ़ वाक़िया, मुख़्तलिफ़ कम। हिकिड़ो वरी हीउ ॿिए पासे खां मां हीअ ॿ किताब खणी आयो आहियां, जेको अञा हिकिड़ो ॿियो पासो आहे त अंग्रेज़नि फ्लुट सां गॾु थोरी जेका तरक़ी कई, उहा तरक़ी छाजे करे तरक़ी कराई। सिंध में रोड रस्ता रेलवे निज़ाम विछायो, छाजे करे विछायो? सिर्फ़ु हितां जो सोन, चांदी, ट्रामो या अहिड़ी को ॿियूं शयूं जेके सो हीरा मोती निकिता, अहिड़ो कुझु सामान जेको खणी हितां हलिया विया बरतानिया, उन लाइ हिन रेलवे निज़ाम ठाहियो, तरक़ी कराई ऐं रस्ता ठाहिया, सिर्फ़ु पंहिंजे लाइ, पंहिंजी फुलुट लाइ। पर इन्हनि कुझु असांजे शहर पाण बि रहनि पिया, जीअं कराची खे ॾाढो सुहिणो ठाहियूं, या उन जी दफ़्तर जी तारीख़ छा इंतिज़ाम कीअं हुया। सिर्फ़ु इहे अंग्रेज़नि पंहिंजी फुलुट कंदा, इहो असां ते ख़र्चु कंदा पिया, तव्हां ते असां ख़र्चु था कयूं। असांजो फुरियल माल, असांजे फुरियल जेको आहे सो सोन चांदी, असांजी रेवन्यू मां, असांजी जेका टैक्स मां असां ते ई जेके ख़र्चु कनि पिया, चवनि पिया त असां था कयूं। इहो त माना उबतो कमु आहे, जहान खान वारो। मां त इन ते वधीक कोन थो ॻाल्हायां। सो अंग्रेज़नि रस्ता रोड ठाहिया, तरक़ी कराई, पर पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर कयो। असांजे मुफ़ाद ख़ातिर बि माना थोरी तरक़ी ॾियाराई। जीअं तालीम जे हवाले खां थोरो घणो कमु हुयो, ॾाढो चङो कमु आहे हुयो जेके मञिबो। बाक़ी हिननि जेके फुलुट कई, जेको ज़ुल्म कयो, जेका बरबरत कई, वेंदे वेंदे असांखे आड़ाह में उछली विया। हिकिड़ो इहो तमामु ग़लति कमु हुयो। पर हिकिड़ा हे पासा आहिनि सिंध जी तारीख़ जे हवाले खां। अगरि मां ग़लति हुजां साथियो, मां ॼाणी वाणी ॿ टे ग़लतियूं कयूं आहिनि टाइटल में, किन में ॿियनि वीडियोज़ में। पर कंहिं बि दोस्त हिन महिल ताईं न पकितो आहे, कंहिं बि मुंहिंजे वीडियो खे गौर सां नथा ॾिसनि। उनजी मर्ज़ी आहे, उनजो पंहिंजो कमु आहे, मुंहिंजो पंहिंजो कमु आहे, मां पाण कयां थो पियो। मां इन करे ॼाणी वाणी ग़लतियूं कयूं त मां जो ॾिसां त संगत मूंखे पकिड़े थी, नथी पकिड़े। पर न साथियो, इहा हिकिड़ी कोताही कमी आहे। सो अंग्रेज़ी राज जे पासे में अंग्रेज़ी बैठिकियत, अंग्रेज़नि जी ग़ुलामी में असांखे अंग्रेज़नि छा छा कयो, छा छा ॾिनो, जेके हिन तारीख़ लिखी, हिन महिल बि ब्रिटिश लाइब्रेरी में बरे सॻी जी तारीख़ जो कमु पियो आहे। केरु खणी अची लिखे, जेको असां बंबरो हुयो, जा असांजा ॿिया तारीख़दान उहे कमु कनि पिया। वीडियो जो आगाज़ करण खां अॻु में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, कमेंट ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते संग वंड कंदा त वॾा कुर्ब। अचूं था किताब, ॿ किताब आहिनि बरतानी सिंध जी इंतिज़ामी दफ़्तरी तारीख़, मुख़्तार अहमद मल्हा। मुख़्तार अहमद मल्हा सुठो कमु पियो करे। ऐं ॿियो आहे अंग्रेज़ राज में कराची, हिकु जदीद शहर जी ओसर जी कहाणी, बहराम सोहराब रुस्तम जी, सोहराब के एच कटरक ऐं सिंधीकार आहे प्रोफेसर एजाज़ कुरैशी। को बि इन जो नाले जो मुहताज न आहे, प्रोफेसर के तारीफ़ जो मुहताज कोन्हे। ऐं प्रोफेसर अब्दुल सत्तार बलोच, जंहिं बि किताब तर्जुमा कया आहिनि मुख़्तार अहमद मल्हा पाण। थोरो तारीफ़ कराईंदा हलायूं किताबनि जो। हीअ आहे बरतानी सिंध जी इंतिज़ामी ऐं दफ़्तरी तारीख़। हिन में जेके दफ़्तरी तारीख़ आहे, मुख़्तार अहमद मल्हा उनखे सहिलियो आहे। हीअ किताब नंढे नंढे सिंध जे नंढे वॾे बुक स्टॉल ते मौजूदु आहे। न मिले सो त इदारे कॉल कयो, ऐं मूंखे हीअ अधु क़ीमत ते मिलियो। उमेदु तव्हांखे बि को बि इदारो, को बि पब्लिशर अधु क़ीमत ते ॾींदो। ऐं हीअ जेको आहे सो चैप्टर्स आहिनि जंहिंमें हिन मुख़्तियार साहिब खे विरहायो आहे। अंग्रेज़ राज में सिंध जी इंतिज़ामी जॉर्ज गवर्नर सर चार्ल्स नेपियर, सिंध जे बम्बई प्रेसिडेंट सां इलाक़ 1817 जंग आज़ादी सिंध बम्बई रेजिडेंसी जा गवर्नर, बम्बई रेजिडेंसी जे गवर्नर जो सिंध में सरगर्मियूं। हीअ उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि जा तफ़सील आहिनि। ऐं सिंध में कमिशनर जी आमद, हीअ नाला पढ़ंदुसि त वीडियो तमामु वॾी थी वेंदी, ऐं पोइ तव्हांजो उहो ई वीडियो कोन था ॾिसो पिया। सो हीअ जेके आहिनि। ऐं ॿियो सिंध जी बम्बई प्रेसिडेंस खां अलहदगी, हीअ जेको आहे अलहदगी बाबति जेको आहे सिंध जा ज़िला कलेक्टोरेट, कराची कलेक्टोरेट जा कलेक्टर, हीअ कलेक्टर जेका राज हुयो उन जे हवाले खां इहा आहिनि। हैदराबाद ज़िले जा कलेक्टर कहिड़ा कहिड़ा रहिया, हीअ उन जा नाला आहिनि। मां नाला कोन थो खणां, त अगरि तव्हां हिते ॾिसो, पढ़ो, वीडियो खे पास करे। शिकारपुर ज़िले जा कलेक्टर, अपर सिंध फ्रंटियर डिस्ट्रिक्ट जैकाबाद जा कलेक्टर, ईस्टर्न सिंध फ्रंटियर डिस्ट्रिक्ट थरपारकर जा ही कलेक्टर। हिन में कुझु हिंदू बि खया अथनि ऐं कुझु मुस्लमान बि।
सखर ज़िले जा कलेक्टर जंहिंमें M.K. मैकमिलन ऐं ॿिया मां ॿुधायां अली बख्श चन्ना आहे इहो जेको ऐं अला बख्श अंसारी A.H. सूफ़ी हिकिड़ा मुस्लमान बि खिया लाड़कान ज़िले जा कलेक्टर सैद हाशिम रज़ा बि आहे ऐं नवाबशाह ज़िले जा कलेक्टर हीअ तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं दादू ज़िले जा कलेक्टर खैरपुर रियासत जा कलेक्टर ऐं हिकिड़ो ॿियो हीअ आहे सिंध में सरकारी खातनि जो क़ाइमु थियणु हीअ पॉलिटिकल खातो जनरल खातो तालीम खातो सैनिटरी खातो सिहत खातो इस्पताल सिविल इस्पताल कराची सिविल इस्पताल हैदराबाद ताराचंद इस्पताल मेडिकल कॉलेज आमद अफ़्तार खाता रोड रस्ता हीअ जेको आहे सो जेके क़ाइमु कया उहे सिंधी माण्हुनि जे कामरोशाही में शमूलियत मिर्ज़ा कलीज बेग लीलाराम वतनमल तोलाराम राय बहादुर वॾा वाधूमल चंदराम हीअ जेके हुन जा क़ाइमु कया हिननि अंग्रेज़नि ICS पास सिंधी कामोरा हीअ ICS पास कंदड़ सिंध जा जेके आहिनि सो जेके पोइ वॾे उहिदनि ते बीठा बतर राज जो सिंध समाज ते असरु सिंधी खे सरकारी ॿोली दर्जो तालीम तरीक़े तारीख़ हीअ जेको थोरो कमु आहे सिंधी माण्हुनि खे सरकारी लक़ब ऐं खिताब सर जो खिताब दी आर्ट ऑफ सेंड राय बहादुर खान बहादुर शमसुलमा जा लक़ब ऐं हीअ ज़रूरी सोचो हीअ अहम आहे CSI नाइट ऑफ बैचलर केसर हिंद खान बहादुर जा लक़ब माणींदा हीअ जेके ॾिना हुननि उहो मां वधीक ज़िक्र तफ़सील कोन कंदो हीअ थोरो मां ज़रूरी थो सम्झां अंग्रेज़ सिंध जी 1863 खां 1947 ज़ोर ज़बरदस्ती सां हुकूमत कई हू आका हुआसीं ग़ुलाम हुआसीं हू हिते पंहिंजे कुटुंबनि सां रहंदा पंहिंजे ॿारहीं तालीम स्कूल जोड़ियाऊं पंहिंजे मज़हबी रस्म इबादतगाहूं क़ाइमु कयूं पंहिंजे वेंदो लाइ जेम खाना स्पोर्ट क्लब ठाहियूं अदबी सरगुन लाइ ड्रामेटिक क्लब ऐं सोसाइटियूं क़ाइमु कयूं संदन सरकारी पॉलिसी इंतज़ामी सख़्तु हूंदी हुई उनजे बावजूदि अवाम सां राब्ते में रहंदा पंहिंजे वफ़ादार खे इनाम कराम एज़ाज़ ॾींदा अंग्रेज़नि वांगुरु सिंध जा अॻुवान हुकुमरान अरगोन तुर्खान मुग़ल गैर मक़ामी हुआ पर हिन सिंध जी समाजी मुआशी ढांचे में का बि तब्दीली न आंदी न वरी अहिड़ा के क़दम कया जिन सां समाजी रवायत में का इनकलाबी तरक़ी थी सघी हीअ उहो ज़मानो हो जॾहिं मुग़ल समूरे नंढे खंड ते मुकमल तौरु छायल हुआ तॾहिं मुल्क जा वॾा वॾा उहिदा फ़ारसीदान खे मिलंदा हुआ जेके तहज़ीबी तौरु पाण खे राया खां मथां सम्झंदा माण्हू इंतिज़ामिया सां वास्ते में न हुअण सबबु मुल्क में सियासी तब्दीली खां बेख़बर रहंदियूं हुयूं अंग्रेज़नि में हिकु फ़र्क़ु उहो बि हो त अंग्रेज़ सिधी आलसी तरह रीत इक़्तिदार मक़ामी माण्हुनि खे गॾु रखंदा हुआ जॾहिं त हिननि खां अॻूणा हुकुमरान पंहिंजे हिकठी सां हुकूमत कंदा हुआ तुर्खान मुग़ल मकली में आलीशान क़ब्रूं ज़ाहिर कनि थियूं त हू शान शौक़त सां राया खां अलॻि रहंदा हुआ मरण खां अॻु ख़ासि नमाज़ करण खां पोइ मरंदा हुआ इहा त हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे ॿी त सिंध में अंग्रेज़ मथां जूं क़ब्रूं जेके घणो कराची हिताब कराची में गोरा कब्र में अचनि थियूं उहे बिल्कुलु सादियूं सुदियूं आहिनि सिंध जे ॿियनि शहरनि में एकड़ ॿेकर अंग्रेज़ अमलदार जूं क़ब्रूं मौजूदु आहिनि जान जेका बि जी सुञाणप सख़्तु अमलदार हूंदी हूंदे बि अवामी आहे हिन किताब जे मौज़ू दफ़्तरी सरकारी निज़ाम ऐं सरकारी मुलाज़िम आहे सरकारी मुलाज़िम माण्हुनि खे चइबो आहे जेको सरकार खे ख़ज़ाने मां पंहिंजे कम जो पघार हासिलु करणु सरकारी मुलाज़िम भर्ती बदिली खां रुख़सती ताईं सॼो सफ़र कानून में तइ थियलु हुजे साथियो ज़बरदस्त किताब थोरो पढ़ियो सम्झ में अची वियो त केॾो ज़बरदस्त हिननि जो कमु आहे जेको थियो आहे हिन मुख़्तियार मल्लाह कयो आहे असांखे ॼाण ॾिनी आहे बाक़ी अंग्रेज़ साम्राज्य ते असां कोन था ॻाल्हायूं ॿियो आहे अंग्रेज़ राज में कराची हिकु जदीद शहर जी ओसर जी कहाणी बहराम सोराब रुस्तम जी सोराब खे जिन किताब लिखियो आहे ऐं सिंध जे आर्काइव खाते हिन खे शाये कयो आहे अहिड़े सिंध जे नंढे वॾे बुक स्टॉल ते मौजूदु आहे अधु क़ीमत ते तव्हांखे हीअ किताब मिली वेंदो न मिलण इदारे खे कॉल कयो या संगत सां को दोस्त दरिया आहे त कराची में घुराए वठो ऐं हीअ जेको आहे सो हिकु कराची हिकु जदीद शहर जी ओसर मुहड़ कराची जी फतेह कराची जो कुन अवाली तासुरात अज़ीम गवर्नर चार्ल्स नेपियर सिंध जा ॿ अवाली कमिशनर बंदरगाह जी कहाणी वापारी मंडी वारी हैसियत माण्हू ऐं आबादी कराची जी शहरी कॉर्पोरेशन जून 17 खां पोइ ऐं कराची जेका सिंधी राजधानी हुई साथियों इन में प्रोफेसर एजाज़ कुरैशी जो ॿ लफ़्ज़ मां उहे ज़रूरु जेको आहे सो पढ़णु चाहींदुसि छो त उन जा जेके तासुरात आहिनि उहे ॾिसूं त कहिड़ा आहिनि छा थो चए मुहाग तव्हांजे हथनि में कराची अंग्रेज़ लिखियल हिकु ॿिनि ॾहाकनि जनाब सोराब के चए सोराब बहराम सोराब एसी रुस्तम जो तर्जुमो थियल किताब कराची अंग्रेज़ दौर में कराची ड्यूरिंग द ब्रिटिश एरा टू स्टिल ऑफ मॉडर्न सिटी
ऐं हक़ीक़त उहो ॿुधाइणु ज़रूरी आहे। हीअ किताबु हिन किताबुनि जो मजमूओ आहे। पहिरियों किताबु नालो कराची हिकु मुख़्तसिर तारीख़ ऐं कराची जो ओसर बुनियाद जेको बेराम स्तमजी जो लिखियो आहे। ॿियो किताबु नालो कराची जेका सिंध जी गादीअ सोराब केश जो आहे। द वॉज़ द कैपिटल ऑफ सिंध सोराब केश जो लिखियलु आहे। इहे ॿई असुलु कराची जा बाशिंदा हुआ। ऐं तालुक़ु पारसी मज़हब सां हुयो। हिननि पंहिंजी समूरी ज़िंदगी सिंध खे ॾिनी, हर तरह सिंध जी ख़िदमत कई। मां खे सिंधी पारसी सॾींदो आहियां। हूं बि ॾिसे त पारसी बिरादरी जा माण्हू जिते बि रहिया आहिनि उहे इंसानियत जी भलाई लाइ कमु कयो आहे। अहिड़ी तरह सिंध जा पारसी बि हमेशह अॻिभरा रहिया आहिनि, ख़ासि तौर ते कुझु लाइ तमामु अहम, जिन मुखिया तौरु मुहतरम जमशेद मेहता नसरवानी आहे, जेको कराची जो मेयर बि रहियो आहे, जंहिंखे लेखक फादर ऑफ कराची बि चवनि था। उहो हिकु आला पाए जो समाज सुधारक ऐं इंसान जी भलाई लाइ हिकु पाण अर्पींदड़ इंसान हो। पाण डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड कराची जो सदर पियो रहियो आहे मुहतरम GM सेल सां गॾु। 1930 में जेका सिंध हारी कमेटी ठही उन जो मेंबर ऐं सरगर्म अॻुवान ऐं ग़रीब हारनि जी ख़िदमत जज़्बे सां सरशार हो। ॿियो अहम नालम MN ब्लेम मोरिया हिकु वॾो आलम पिणु थी गुज़रियो जंहिं सिंध ते 50 खां वधीक तहक़ीक़ी मज़मून लिखिया आहिनि, जेके सिंध हिस्टोरिकल सोसाइटी जर्नल में छपिया आहिनि। ब्लेम मोरिया कोशिशि करे सिंध जी पुराणी तारीख़ तहज़ीब ऐं तारीख़ ते घणो लिखियो आहे, पर अफ़सोस आहे असांजे कंहिं बि इदारे खे अॼु ताईं यादि न कयो आहे। ॿियनि पारसी आलमनि डॉक्टर प्रोफेसर माणिक पथावाला पिणु आहे, जंहिं सिंध जी जाग्राफी सक़ाफ़ती क़दीम वास्ते तमामु घणो कमु कयो आहे। कराची जे हवाले सां हिकु ॿियो तमामु वॾो जनाब अर्धशहर काउस जी आहे, जंहिं कराची जी भलाई लाइ हिकु समाजी तंज़ीम ठाही, तमामु घणो कमु कयो। अहिड़े नमूने ॿियनि केतिरनि पारसी नाले शख़्सियतूं पिणु शामिल, जंहिं हिकु नालो जस्टिस द्राब पटेल जो आहे, जेको पंहिंजी ऊचाई सां सुप्रीम कोर्ट जो जज थियो। साथियो, ही ॿई पारसी लेखक रुस्तम जी सोराब केश जेके पारसी लेखक आहिनि। हीअ किताबु सिंध जी बर्तानी दौर जी बैठकी दौर जी तारीख़ आहे। किताबु सॼी सिंध में पिया आहिनि, वठणु चाहियो ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। हिकिड़ो उहो पासो जेको असां पाण न ॾिठो आहे न ॿुधो आहे। किताबु वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, मार्केट में पियो आहे। वेंदे वेंदे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक कमेंट कंदा त तव्हांजा वॾा वॾ ख़ुशि रहो, आबाद रहो।